नाज़रीन दादू शहर अंदर में वधंदड़ बदअमनी फुरन ऐं धाड़न में जेकी वाध थी आहे उन खिलाफ़ अॼु जेके शहरी आहिनि उहे रोडनि ते निकिरिया आहिनि ऐं बुख हड़ताल कई आहे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मुंहिंजे पुट मैट्रिक जो शागिर्द आहे पीर मोर, उन खां स्कूटर खसे भॼी हलाया। उन जे लाइ असां राति जो NC कटराईसीं बी सेक्शन थाणे ते। उनखे का परेशानी कोन आई, ॾिठोसीं हिनखे पुलिस खे। उन खां पोइ असां जुमे ते एहतजाज कयोसीं, सरकार खे चयोसीं न भाउ असांजी गाॾी मोटरायो। DIG IG SP खे असां अपीलूं कयूंसीं त असांजो तदारक कराए, असांखे स्कूटर वापसि करायो। पर सरकार जे कन ते का जूई कोन थी चुरे। हिते ज़िले इंतिज़ामिया खे परवाह कोन्हे, हिते पुलिस खे परवाह कोन्हे। हिते ग़रीबनि सां ज़ुल्म थिए थो, नंढा ॿार स्कूटरनि ते वञनि था, उन्हनि को फुरियो थो वञे। सो उन जे लाइ मां पंहिंजे MP MNA खे बि चवंदुसि त उन्हनि जो बि को किरदारु कोन्हे को, जो घटि में घटि उहे SP खे चई, DC खे चई, शहर में ज़िले में अमन अमान बहाल कराइनि। ॻाल्हियूं वॾियूं कंदा त जेको आहे तव्हांखे जान माल जो तहफ़ुज़ मिलंदो। जेको तहफ़ुज़ मिले थो माण्हुनि खे, असांखां ग़रीबनि खां मिसकिननि खां स्कूटरूं फुरी थियूं वञनि, हिननि माण्हुनि खे परवाह कोन्हे। मां चिता थो ॾियां सरकार खे, जेकॾहिं 3-4 ॾींहंनि जे अंदरि असांखे स्कूटर वापसि न थी त असां हिते शहर में वॾो धरणो हणंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी सिंध हिन सरकार जी हूंदी। ऐं उन्हनि मिसकिन माण्हुनि ते लॻा आहिनि जिन्हनि का अप्रोच वग़ैरह न आहे ऐं न ई का उन्हनि जी का एॾी सियासी का सिफारिश आहे जो उहे वारदातूं चोरियूं वापसि थी सघनि। ही जेके उहे शहरी आहिनि जेके मज़लूम आहिनि ऐं समाजी वर्कर आहिनि, जेके हिन शहर जे लाइ जिदोजहद कनि पिया ऐं हर मसइलनि ते आवाज़ उथारींदड़ इहे दोस्त आहिनि। उन्हनि दोस्तनि सां ई नाजाइज़ियूं थियनि थियूं। ऐं हीउ दोस्त आहे असांजो तमामु सीनियर मोस्ट आहे पीर मिठल, उनजे नंढड़े खां मोटरसाइकिल फुर कई वई आहे। उन जे लाइ हीअ असांजी बुख हड़ताल आहे, एहतजाज आहे ऐं संदसि जेके ॿियूं वारदातूं थियूं आहिनि उन्हनि जे लाइ आहे। ऐं असां हिन गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो कयूं, छो जो हीअ गवर्नमेंट फेल थी वई आहे। असां हिन शहर में नंढा थी वॾा थिया आहियूं, समाजी वर्कर आहियूं, त कॾहिं ज़िंदगी में असां एॾियूं वारदातूं न ॿुधियूं आहिनि जेको ही दादू SSP जीअं एंट्री हिन कई आहे। ऐं जॾहिं हिन जी पोस्टिंग दादू थी आहे त असां वटि चोरूं फुरूं जेके आहिनि धाड़ा ज़ोर शोर सां पिया थियूं थियनि। को उनजो को तदारुक न आहे, को माना उनजो एक्शन नथो थिए। ऐं जेके मंशियात जेके आहिनि उहे सरेआम हलनि था, उन्हनि ते त कंहिंजो छापो ई नथो लॻे, उन्हनि खे केरु गिरफ़्तार ई नथो करे। ऐं उन खां पोइ जेके वारदातूं जेके आहिनि उहे मोटाइणियूं आहिनि ई कोन। छो त जेकॾहिं कंहिं वॾे माण्हू जी जेकॾहिं का फुर थी वञे हा त 10 मिंटनि में इहा पुलिस जेकी आहे मोटरसाइकिल वापसि करे हा। जेकॾहिं उहा वापसि न थी सघे हा त संदसि खे उहा नई गाॾी वठी ॾियनि हा। इन लाइ उन्हनि जूं गाॾियूं वञनि कोन थियूं, ग़रीबनि जूं गाॾियूं वञनि थियूं। इन लाइ असां जेके आहिनि असां हिन गवर्नमेंट खां आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयूं था त महिरबानी करे जेके आहिनि जिन्हनि जूं फुर थियल जेके गाॾियूं आहिनि उहे वापसि कयूं वञनि। ऐं उन खां पोइ जेको आहे हीअ SSP जेको आहे नाकाम थी चुको आहे, इहो फ़ौरन जेको आहे इनखे हटाए ॿिए पासे रखे को ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे सघनि, जीअं शहर जा जेके शहरी जेके आहिनि उहे सुख जो साह खणी सघनि। असां जेको आहे पंहिंजे घर में अंदरि महफ़ूज़ न आहियूं, असां टेंशन में, असां राति जो सुम्ही नथा सघूं, असां ज़हनी परेशान थी आहियूं। असां चोरनि लुटेरनि खां असां हींअर जेको आहे उहो ख़ौफ़ज़दा आहियूं। असांजो को बि हिते तहफ़ुज़ करण वारो न आहे। हिते पुलिस जेकी आहे उहा छुड़वागी करे पई, कूड़ी दावाऊं करे पई त असां शहर में अमुन करायो आहे। असां असुल शहरी आहियूं, असां शहरी आहियूं, असां इन ॻाल्हि खे रिजेक्ट कयूं था। पुलिस जो को किरदारु न आहे, पुलिस इन्हनि ॾोहारनि सां मुलवस आहे। असां 10 चकर थिया पर 100 चकर चयो आहे, हींअर बि चऊं था। इन लाइ असां सुप्रीम कोर्ट खां इहो मुतालबो कयूं था त ख़ुदा जे वास्ते जेको आहे दादू जो कुझु कयो वञे। ऐं हितां जी जेकी गवर्नमेंट जेकी आहे उहा फेल थी चुकी आहे। असां शहरनि खे तहफ़ुज़ ॾियो, असांखे तहफ़ुज़ ॾियो। असांखे तहफ़ुज़ न ॾिनो वेंदो त पोइ इहो यादि रखनि त असांजे जेको हिन शहर जा सिटी जा जेके दोस्त आहिनि, जेके 5 लख जेके माण्हू जेकॾहिं मिली गॾु थिया न त पोइ पुलिस जी जाइ न हूंदी। इन लाइ असांखे इन्हनि फॾनि खां बचायो वञे ऐं असांखे उहे फुर थियल गाॾियूं वापसि कयूं वञनि। अॼोको एहतजाज असांजो दादू में बदअमनी जे ख़िलाफ़ु आहे। असांजे हर घिटीअ मां, हर कुंड ऐं हर शहर जे पासे खां फुरूं कयूं थियूं वञनि। ऐं SSP फ़ारूक रज़ा खां हिकिड़ो मुतालबो कंदुमि, साईं तव्हां पढ़िया लिखिया ऐं सुठे ख़ानदान जा माण्हू आहियो, अदबी घराणे जा माण्हू आहियो, तव्हांखे जेतिरी ॼाण आहे त हीअ जेके तव्हां पघारूं खणो था अहिड़ी तमामु टैक्स मां तव्हां पघारूं खणो था। ऐं सॼे दादूअ जी पुलिस करोड़ रुपयनि जी बजट आहे जेका तव्हांखे मिले थी अवाम जे तहफ़ुज़ लाइ। ऐं हिन प्रेस जे ज़रिए तव्हांजे ज़रिए SSP दादू खां मुतालबो कयां थो त जंहिं SHO जी हद में फुर थिए थी उन SHO खे तव्हां ज़िम्मेवार बनायो ऐं उहा ज़िम्मेवारी हैसियत सां, उन ज़िम्मेवारी हैसियत सां उन खां उहा फुर वापसि करायो
जेकॾहिं को SHO तव्हांजो काम नाकाम थिए थो त इहा नाकामी तव्हांजी आहे, इहा नाकामी IG सिंध जी आहे ऐं सिंध हुकूमत जी आहे। असां मुतालबो करियूं था सिंध आर्मी सथे तरफ़ां त जीअं दादूअ में बदअमनी चोट चढ़ी आहे, सभिनि जे तइदाद में मोटरसाइकिलूं फुरिजी चुकियूं आहिनि, केतिरनि घरनि में धाड़ा लॻी चुका आहिनि, तंहिं हूंदे बि तव्हां आराम में सुकून सां सुता पिया आहियो। महिरबानी करे इहे गाॾियूं वापसि करायो, उन्हनि माण्हुनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो, उन लोफरनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं न त असीं शहर जे माण्हुनि सां सिंध आर्मी सथ हर हवाले सां हर एहतिजाज में गॾु हूंदी। जेकॾहिं ज़रूरत पई त असीं सॼी सिंध में एहतिजाजी काल बि ॾेई सघूं था। उनजे करे जेतिरो जल्दी थी सघे महिरबानी करे माण्हुनि खे गाॾियूं वापसि ॾियारायूं, माण्हुनि खे अमुन ॾियारायो वञे। इहा जेका बदमाशी आहे उहा ख़तमु कराई वञे। इश्यूज़ दादू जी दोस्तनि जी महिरबानी। दादू प्रेस क्लब ते अॼु बदअमनी जे ख़िलाफ़ु बुख हड़ताल आहे। असीं दादू अवामी दादू जा शहरी 1 महीने खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सरापा एहतिजाज आहियूं, मुज़ाहिरा कया आहिनि, बुख हड़तालूं कयूं। हिकिड़ी लिस्ट आहे दादू शहर जे अंदरि, 100 खां मथे मोटरसाइकिलूं फुरूं थियूं आहिनि, चाबी चोर गाॾियूं खणी आहिनि, दुकाननि में धाड़ा लॻा आहिनि। पर अफ़सोस आहे जो मजाल आहे पुलिस अखि पटे। हिकिड़ी सियासी मुदाख़लत आहे थाणनि जे अंदरि ऐं उहे थाणा विकिरो थियनि था, शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। कल्ह 3 ॾींहं साईं पीर मिठल जे फर्ज़ंद मोर खां मोटरसाइकिल छाणो शाहबाद मां सरेआम फुरी वई आहे हथियारनि जे ज़ोर ते। हिकिड़ो ज़ुल्म आहे दादू जे माण्हुनि सां। असीं सिंध जे IG खां मुतालबो कयूं था त दादू शहरुनि खे अमन ॾिनो वञे। दादू जा चूंडियल नुमाइंदा MNA हुजनि, MPA हुजनि, उहे मुकमल दादू जी आवाम खां लातालुक आहिनि। असेंबली में हिकु लफ़्ज़ पुछण जे लाइ तयारु न आहिनि, वोट वठी वञनि था, पर दादू जी आवाम खे दीवार सां लॻायो वियो आहे। दादू जी पुलिस मुकमल नाकाम थी चुकी आहे। सवें शहरनि जी मोटरसाइकिलूं फुर थियल आहिनि। समाजी वर्कर गफ़ूर शाह हुजे, डॉक्टर शाहिद हमीद पंवर हुजे, जानी जतोई हुजे, अदनान मेमण हुजे, आबिद सुमरो हुजे, कहिड़ा कहिड़ा नाला तव्हांखे ॿुधायूं। विटनेस गवाह असां वटि मौजूदु आहिनि जिन्हनि जूं गाॾियूं फुर थियल आहिनि। 3 महीना थी विया आहिनि थाणनि ते पुलिस ओबलाइज न पई करे। SHO A सेक्शन हुजे, B हुजे, मुकमल नाकाम थी चुका आहिनि। शहरी मुतालबो करे रहिया आहिनि जेके फुर थियल गाॾियूं वापसि करायूं वञनि, न त ॿी सूरत में हैदराबाद प्रेस क्लब जे वारो एहतिजाज जो मुज़ाहिरो बि कंदासीं, मरण घड़ी जी बुख हड़ताल बि कंदासीं। जी नाज़रीन, तव्हां शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त दादू जो SSP जेको आहे उहो मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। जेके SHO आहिनि, A सेक्शन हुजे, B सेक्शन हुजे, उहो जेको आहे मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। जेके शहरियुनि खां जेके फुर थियल गाॾियूं आहिनि, जेके घरनि अंदरि धाड़ा जेके लॻा आहिनि, उहे वापसि कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। इन खां अलावा शहरियुनि जो इहो बि चवणु हुयो त दादू जा MNA हुजनि या MPA हुजनि, उहे अवाम खां लातालुक आहिनि, उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर न आहे ऐं असेंबलियुनि अंदरि जेको आहे को बि आवाज़ु न पियो उथारियो वञे। हिननि जो IG सिंध ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त हिन नाअहल SSP ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ फौरी एक्शन खयो वञे। शहर मां चोरियूं फुरूं